कौन? मासी माँ साथ घर पे है। हाँ जी है। उसको बाहर बुलाओ। क्यों? उसको कहो कुर्बानी करके 2 किलो गोश्त मेरे घर जल्दी भेजे। नवी दे। हम सिंधी लोग हैं साहिब, हम ये नहीं कहते कि आई डोंट केयर, हम कहते हैं ढूंढ वनी पाए। ले ले तुझे ओ गोरी आएंगे तेरे साजना। ये मता दे रोशन सदाई से याद करते। भाई एक शेर। यार सुनाने वाला शेर। डरते तो हम किसी के बाप से भी नहीं। असां वारी पोड़ियुनि जी सोच जेकॾहिं हिक ई जॻह ते वेही ज़ाल मुड़ुस मानी गॾु खाईंदा चवंदा इहा सची मोहबत आहे, ऐं उन ई जॻह ते वेही जेकॾहिं पुट ऐं नुंहुं मानी गॾु खाईंदा चवंदा इहो तावीज़नि जो असरु अथव। बाबा अब्बा छा थो करी? इसी कोन कर भाजी तो पचाया। भाॼी थो बजे। अब ॾाढा ॾींहं थिया खिलियो ई न। हिकिड़ो लतीफ़ो थो ॿुधा। अब्बा एकड़ी शर्त ते। शर्त ते? कहिड़ी शर्त आहे? ये भाजी तू पचाई दे। वाह यो लतीफ़ो, ॿियो बि ॿुधा। मासा त जेके तो काम वठियो सभई खटा निकता आहिनि। त चखे ॾिस। चखे ॾिठा अथमि सभु खटा निकता आहिनि। हाणे मूंखे पंहिंजा पैसा वापसि ॾे। 20 छो 20? 100 रुपए में किलो ॾिनो अथई वरी 20? न त मां थाणे ते हलियो वेंदोमई। थाननि में भी विया हूँ, जेलनि में भी थी आया हूँ। मासा त सभु अंब मिठा, मां भोग पियो कयां। सीधा शकीला आहे नी। ओए छो ॾिनी थी? तव्हां भाई फ़कीर हो न? आशिक असां भाई। तूं दे फ़कीर ॾिनो अथई त हाणे हल। रोइंदे थी विया साल मौला, नथी मिले का ज़ाल मौला, पोड़ा थी विया हूँ निहारे निहारे, कोई नथो को ज़ाल ॾियारे। छड़ा सभई सूरन में आयूं, रात जो था कयूं दायूं, थी विया हूँ सफ़ा तबाह मौला, ओ मुझा मौला, ओ मुझा मौला। मौला मेरे जैसा सोना टिकटॉक पर कोई है? अरे क्या दान के गंज ऐसी किसी की है, मैं पाउडर भी लगाता हूँ। बीबी शकीला परे। ए छोरा छाए ने केदा भागो ने गाड़ी बगल खणो। अरे ॾिसे कोन बि गाॾीअ जे में माण्हू परे थी वञे। परे थी वने जले दी गाड़ी में लायो वाला मुक्क ढगा ने जुबा। हां छोरा ट्वाल खयो ने केदा तो वने? अरे चरी अॼु वञा तो गाह ते। हां गाह इन मोसा। पोछा मों के साबुण हणी ना। हाय अजा अंग्रेजी सिखी आई है। ॿुधाए भला। आई किस यू। हाय ठरा आई मिस यू। साईं सुभाणे पेपरा को तावीज़ बावीज़ दे। तोखे जो चवंदो स्कूल मिला तोखे वॾो शौक़ हूंदो कुचिंगी मिलण जो, हाणे थी प्रो प्लेयर। हेॾे आ साईं के मां मनाए वठदुमि 50 ख़र्ची पाणी कराए। अॼु जा ॿार 500 रुपया वठी बि स्कूल वञण लाइ राज़ी कोन्हनि। हिकु असां हुयासीं जेके ॿ रुपया वठी स्कूल ताईं नचंदा वेंदा हुयासीं। हिते कंहिंखे भले केॾो बि पेट में सूर पवे पर पोड़ियूं इहो ई चवंदियूं, वारो करियो बोतल पीआरियोसि त ओघरायूं ॾे। बाबा ए भाॼी वारे खां 5 रुपए में 3 बटाला वठी आयो आहे। वड़े वाहे 5 रुपए में बटाला 3 की वठी आए? 5 रुपया ॾिना मां, हिकिड़ो ॾिनई। हां ॿियो मां चोराए भागो मां, ॿियो हुन मूंखे पोयां उछलायो।